ना कुछ कोन्हे, छा आहे, का ॻाल्हि कान्हे। असां उनजे बदिरां चयोसीं त इंतज़ारु करियूं, ॾिसूं असांजी प्राइवेट राय जेका आहे सा आहे, पर साम्हूं ॾिसूं तारीख़ कीअं थी अचे। जंहिं ॾींहुं गोरबाचोफ किसे जो आख़िरी अंत थियो डिसंबर, उन ॾींहुं आउं लंडन में हुउसि, डर्न में, इंग्लैंड में हुउसि। ससेक्स यूनिवर्सिटी में नाताल जे ॾींहंनि में आउं लेक्चर ॾींदो हुउसि हुते। एशियाई शागिर्द न हुआ। 2-3 सालनि खां मुंहिंजो इहो रवैयो हो त उन्हनि ॾींहंनि में लेक्चर ॾींदो हुउसि। त उन ॾींहुं जो वियुसि ब्राइटन में, त मूंखां सभु ईरानी, तुर्क, ॿिया ही हू सॼो जेको लश्कर हो, असां मामिलो ख़तमु थियो, मुंहिंजो हिकिड़ो दौरु ख़तमु थियो। सभु वरी मूं ॿुधायो हुननि खे, हाणे छा थींदो मुंहिंजो, हाणे वरी ईंदी। छो मुंहिंजे मुखी ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त मज़दूरनि खे, सरमाएदारनि बाबा बाबा पुट करे हलायो, हू सही डप खां मज़दूर सुठा आहियो, ग़रीब सुठा आहियो, फलाणो कयो, हीअ कयो, हीअ कयो। ऐं ॿियो जेके टी दुनिया जूं क़ौमूं हुयूं, ग़रीब क़ौमूं, तिन सां बि हुनजे डप खां साईं साईं बाबा ख़ुशि आहियो, चङा भला तंदुरुस्त, केॾे कंहिंखे स्टील मिल ठाहे ॾियणु, करे कंहिं हे करणु, कंहिं करणु, पर कुझु फज़ीलत में माण्हुनि सां हलंदा हुआ। हाणे रूस वियो त फज़ीलत थी पूरी, हाणे पंहिंजे असली रंग में ईंदा, पोइ इहे माण्हू कंदा बगावत। बुनियादु थींदो उतां शुरू, ॿियूं ॻाल्हियूं इलाही आहिनि। नंबर 2 त रूस बि धकु हलींदो, ॿियूं ॻाल्हियूं मूंखे ख़बर न आहिनि, पर मूंखे हिन डायरेक्शन जी ख़बर आहे। जब घणो टाइम लॻंदो, मुंहिंजो 3-4 साल लॻंदा शुरूअ जूं अलामतूं। पोइ हुनखे स्टडी कंदा रहिया आहियूं बाक़ाइदे। तंहिंजे करे तव्हां वारी ॻाल्हि उहा नज़रियाती जेको तसलसल हो, उनखे असां ॼाणी ॿुझी रोकियो। सही, कहिड़ी ख़बर मुमकिन आहे सोचियो त वाक़ई पूरी थी वई हुजे। ही मज़हब त आहे कोन। बिल्कुलु। फलाणे किताब में लिखियो पियो आहे, फलाणी आयत में, फलाणी में, तंहिं करे हीअ ॻाल्हि ॿी थींदी कान। तंहिं करे असां चयो न, ही साइंस आहे, का बि शइ बदिली सघे थी, ऐं क्वेश्चन एवरीथिंग। तंहिं करे उहो वाक़ई असां जेको अॻे ई घणो ज़ोर ॾींदा हुआसीं, उहो कोन थिए ॾिए। तइलीम हुई, तरबियत हुई, पर बेसिस ऐं बुनियाद जेके साफ़ थियनि न, लेकिन उहा विच में गाॾी भॼी वई। पर पोइ उनखां पोइ असां बाक़ाइदा तइलीम आहे, तइलीम थिए थी, लेक्चर सिस्टम हाणे थियनि था, जॾहिं इनखे 5-10 साल थिया आहिनि की असां वरी शुरू कयो। ॾिठोसीं सूरत हाल बदिलिजी वई आहे। तंहिं करे हाणे ॿियो, कंहिं ज़माने में माण्हू कंदा हुआसीं, तरबियतूं बि कंदा हुआसीं, क्लास हलंदा हुआसीं हेॾी सुबुह शाम, पर असां वटि 5 माण्हू बि कोन हुआ जेके मुज़ाहिरो करे सघनि। सियासी एक्शन करण लाइ असां माण्हू आई कोन। तइलीम ॿुधण लाइ तयारु हुआ, पर घणा सर नौकिरियुनि में, के सरकारी माण्हुनि में, उन्हनि खे सियासी कार्रवाई करण आई न थिए। त कम ई थिए थी विरासत। को दौरु थिए थो जंहिंमें पढ़ाई ते वधीक ज़ोर आहे, को दौरु आहे जेको मुज़ाहिरनि जो दौरु आहे, को ज़ोर आहे जेको वेढ़नि जो दौरु आहे, को ज़ोर आहे जेको पाणी कॉन्फ्रेंस जो दौरु आहे, को डिप्लोमेटिक मोर्चनि जो आहे, को वरी अहिड़ो दौरु हो जो असीं एशिया में, एशिया पैसिफिक डेवलपमेंट एंड पीस एंड डेवलपमेंट फोरम जो असां बुनियादु विधो ऐं उनजो फाउंडर मेंबर हुउसि। अवामी नेशनल पार्टी सां गॾु सभिनी यूरोपनि में ऐं अमरीकी मुल्कनि में आउं यूनिवर्सिटी में लेक्चर ॾींदो हुउसि। कलकत्ते में, बॉम्बे में, पर कलकत्तो, दिल्ली, ॿिया सभिनी हंधि घणेई मुल्क। हिकिड़ो दौरु आहे हलण जो, ॿियो दौरु आहे वेहण जो, टियों दौरु आहे शाही ऐं ठटे माण्हुनि सां ॻाल्हाइण जो। तंहिं करे दौर थियनि, उहो जज़्बो न वियो आहे, उहो कमु न वियो आहे, फ़क़ति कम जी विरासत थी आहे। त क़दीम इस्लामाबाद में न आयो आहे, न आया त असां वटि ॾिनो आहे, या पिशावर कोन वियासीं, माना प्रेशर खे असां छॾियो, नॉट एट ऑल। एशिया खे, दुनिया खे न छॾियो, इंग्लैंड खे कोन छॾियो, सॼी दुनिया नज़र में आहे। ऐं सॼी दुनिया जो हाल वाल रखंदो आहियां। मसलन रूस, हिन सभिनी जो इंटरनेट नेट ते अचनि थियूं न, मूं जेतिरो केरु पढ़ंदो अलॻि। कल्ह एशिया में, चीन में छा थियो आहे, जापान अॼु छा लिखियो आहे, साईं वाशिंगटन पोस्ट छा थी लिखे, ईअं हिते वेठा पढ़ूं, काफ़ी वेठा पढ़ूं, इबरत वेठा पढ़ूं, ईअं सॼी दुनिया खे नज़र में रखी वेठा आहियूं। सर, तव्हां जहां करियो मुबारक जेको गीत लिखियो, हुन में जेको सॼो फ़लसफ़ो, जेको सॼी तव्हां हिकिड़ो प्रोग्राम जहिड़ो करो, हुन सॼे गीत में ॾेई छॾियो,
उन में हो त डायो पुठायो इहे धूड़ रजनी इन जा सभु इहे न था उहो जेको हिकिड़ो तस्वर हो उन में केतिरे हद ताईं तव्हांखे कामयाबी थी तव्हां जिदोजहद ताईं माशाल्लाह सॼी उमिरि इन जिदोजहद में गुज़री आहे इहे जेके पीर जागीरदार वॾेरा जेके पाकिस्तान में हावी हुआ पहिरें ॾींहं खां उहे अॼु बि हावी आहिनि तमामु वॾी कामयाबी आहे माण्हुनि कामयाबी कई आहे कुर्सियुनि ते वेहण जी फलाणो ख़ान टिंगड़ो ख़ान लाइन कुझु कोन ऐं पोइ वरी कुर्सी वॾी वठी हुन ते वेठा आहिनि पंहिंजे मुल्क खे तीनवाल करियो पोइ वॾी कुर्सी वेठा वेठा आहिनि असां वटि इहा वैल्यू कोन्हे मुशरफ वेठो हिते तॾहिं मूंखे बि घुराई सभई घुराई सॼा राज हुआ नए दौर जो बुनियादु कई सभु हुआ सो इहा ॻाल्हि छा थियो जेके सहूलियतूं चओ असांजी सहूलियतूं ठीकु आहिनि वधि में रोड हूंदी मिनिस्ट्रीअ ते असां मिनिस्ट्री में तॾहिं ईंदासीं जॾहिं असीं पंहिंजी पॉलिटिक्स हलाए सघंदासीं बाक़ी ॿियनि जे पुठियां डोड़ी उहा ॻाल्हि भुट्टो साहिब खे मूं चवंदा आहियूं पीपल पार्टी में शामिलु कोन थींदुसि हमदर्दियूं साईं तोमस आहिनि बट आई डोंट सी ए फ्यूचर इन द पीपल्स पार्टी फ्यूचर मतिलबु आहे त पार्टी हुकूमत कंदी कुर्सियुनि ते चढ़ी वेठी हूंदी पर जेको पीपल पार्टी ॻाल्हि थी करे त को वॾो को समाजी इनकलाब ईंदो उहो मूंखे मुस्तक़बिल में नज़र नथो अचे भुट्टो साहिब खे मूं चयो तंहिं करे बुनियादी ॻाल्हियुनि खे असां खयो आहे उहो वक़्तु असां खयो आहे काराबाद डैम खे कंहिं खयो हिननि खे क्वेश्चन कंहिं कयो तव्हां असांजा जेके उलमाए कराम हुआ माण्हुनि खे हलण ई नथे ॾियूं पंजाब में हलण नथा ॾियनि अंधा ऊंधा वेही असां लिखियो बिल्कुलु अदब खे असां बचायो कारोबारी मंसूबो डिफेंस शहबाज सिटी में अकीदतमंदनि जे लाइ हिन प्रोजेक्ट में काफी जो हिकु ख़ूबसूरत तोहफ़ो प्लॉट जी कुल क़ीमत 1,95,000 सां डिफेंस शहबाज सिटी 7 a project of MBL builders and developers नथा ॾियनि अंधा ऊंधा वेही असां लिखियो बिल्कुलु अदब खे असां बचायो नओं अदब असां रढो शागिर्द तरीक़े खे अॻिते वधायोसीं पोइ शागिर्द तरीक़े कयो वेठो हाणे कब्ज़ो करे तालीम बंदि करे वेठा आहिनि पर उन ते असां कयो असां उहे कम कंदा आहियूं जेके बुनियादी कम आहिनि हीउ घोट थियो तंहिंजा मुंहिंजा स्वामी वेझो फस्ट क्लास थियो गुलाब जा गुल ते वेठा आहिनि सो अचो वेठा आहिनि था पर असांखे सेटिस्फैक्शन आहे त ॿारहाड़ी जे माण्हुनि में सुजाॻीअ सां आंदी आहे सम्झ आंदी आहे इहा ॻाल्हि थोरी आहे त को बि माण्हू कोन चवंदो त अवामी तहरीक बिट्रे कई विकिणी छॾी पैसा वरितई करप्ट थिया पर वज़ीर थियण देरि घणी आहे पाकिस्तान में छा नथो थी सघिजे मूं 50 दफ़ा चयो आहे असांजे इसाक सदर इसाक फारूक तव्हां असांजा उस्ताद आहियो तव्हां लॉ मिनिस्टर थियो बाबा मिनिस्टर GM साहिबु चयो महमूद हारून थो चए तोखे पली जो मञाई नथो पहिरीं 100 कसम खणे वज़रात जो पोइ तो ॾांहुं अचे मूं चयो पहिरीं तव्हां सां मिलां वज़रात थींदी पई पर पाण बुनियादी ॻाल्हियुनि ते ॻाल्हियूं हिते वाट में दाड़ियल हूंदा त खणी ईंदा मुंहिंजे भले में खणी पर पहिरीं ॻाल्हायूं लखाऊं बहिराणी मूंसां गॾु पाण ॻाल्हाईंदासीं वज़रात खे केरु थो पुछे ॻाल्हि हिन सां बि ॻाल्हि ॿोल थी मुशरफ साहिब सां ॾाढो सुठो ॻाल्हायूं फस्ट क्लास मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो पाकिस्तान जी कहिड़ी क़ौम अहिड़ी आहे जंहिं कॾहिं बि हथियार फेटा न कया आहिनि सवाइ हिकिड़े दफ़े सिकंदर आज़म आयो हो 7 में राजा हथियार फेटा कया हुआ पर पाण खां वॾी ताक़त ॾिसी खे ॾिसे त पोइ हिते हाराए मीन्स पोइ नथा विढ़ूं अलाउद्दीन अची वियो हाणे नथा विढ़ूं खीर आहे जेको ईअं हिते त पोरस हो न पोरस त ठही वियो असां सभु रोज़ पिया ठहनि रणजीत सिंह सॼो ॾींहुं ठहंदो हुन ॾींहुं पुठियां हलंदो असांखे सभु ख़बर आहे असीं ग्लोबल लेवल जा माण्हू आहियूं वेठा हिते आहियूं ख़ैर मुंगी हिते आहे पर आहियूं ग्लोबल वैल्यूज़ सॼी दुनिया जे में जेकी बि थिए पियो तंहिं ज़रे पुर असां ख़बर रखूं था असांजो धंधो हुओ सो सिंध सभिनि माण्हू कमांडर इन चीफ आहिनि सिंध जो कमांडर इन चीफ किथे आहे चई तूं वञी GHQ में तोखे मोकिलियां थो वेसो हुते बाबा असांजा लेफ्टिनेंट जनरल घणा आहिनि जेके आहिनि नाला ॿुधाई मुंहिंजो भला अहिड़ा आहिनि जंहिंजे माउ पीउ सिंधी ॻाल्हाए सघनि ये हम तस्व की बात नहीं करते सही सिंध का हिस्सा है मुझे सिंध का हिस्सा नहीं है सिंधी का हिस्सा क्या है सही चऊं भला सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी कॾहिं सिंधी थियो आहे IG कॾहिं सिंधी थियो आहे फेडरल में सेक्रेटरी इहो हाणे बि ईअं आहे
हींअर बि सीटूं सभु विकिणी छॾियूं जेके हुयूं सेनेट जूं सीटूं विकिणी छॾियूं पर आईजी त मुश्ताक शाह मिलियो आहे। हा उहो विकिणियो ऐं ॿियो जेके सेनेट में रखंदा त डमी रखंदा न ॾॾ रखंदा न जाहिल रखंदा सही तुंहिंजो सिंध सां वास्तो कहिड़ो माण्हू आयो सूट वूट पाए फर्स्ट क्लास अची ॾिठो अंग्रेजी कुझु कूड़ी ग़लति पढ़ी हे करे वेही रहिया मुखिया कुर्सियुनि जा जिन लाइ कुर्सी हिकिड़ी वॾी शइ आहे। असां रूस में विया आहियूं सदरनि सां ॻाल्हायोसीं बादशाहनि सां ॻाल्हायो अथऊं हिंदुस्तान जे माण्हुनि सां ॻाल्हायोसीं नमूद तिब्बत सां ॻाल्हायोसीं अमेरिकन कम्युनिस्ट पार्टी सां पैसा ध्यानु कैनेडा में हलिया आहियूं ध्रुव ज़मीन में हलूं था यूनिवर्सिटी में हलूं था असांखे टके वारी कुर्सी जी कहिड़ी ज़रूरत आहे। असांखे बेसिक शयूं खपनि त हिकिड़े मुंहिंजो 27 लख एकड़ असांजी ज़मीन आहे खजी वई आहे नीलाम थी खजी वई आहे असांजो पाणी बंदि आहे असांजो सॼो हिसो वियो आहे उन फ़ैसिलो उन ॾियो करियो ही मुंहिंजी वज़ीरी खे थुकाणूं छा कंदियूं। सही आहे त टाइम ते ब्रेक जो नारिन पली साहिब सां ॻाल्हि ॿोलियो सिलसिलो जारी आहे अचो था नंढी साई खां पोइ। तहज़ीब है तमद्दुन जो निशान अदावत है तरक्की जी तरफ बदलो नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं जनाब रसूल पलीजो साहिब जी सां। पली साहिब तव्हां ॻाल्हि कई त वज़ारतुनि जी आच थी मुशरफ़ कई हुन खां अॻु में बि थियूं वज़ारतूं पई जाइ ते पर असां ॾिसूं था त सिंध में जेकॾहिं का सियासत हले थी उहा जेकॾहिं इलेक्शन जी सियासत आहे त माण्हू घणो करे उमेद रखंदा आहिनि त असांजो थाणे जो मसइलो हल थिए नाली जो मसइलो हल थिए असांजा जेके बुनियादी मसइला इलाइक़े में आहिनि उहे हल थियनि उॾां असां ॾिसूं था त जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे या इन क़िस्म जा जेकियूं ॿियूं पार्टियूं आहिनि हुन सां लाॻापियल वॾेरा आहिनि जागीरदार आहिनि उहे माण्हुनि जे नंढनि मसइलनि ते त उन्हनि जो तमामु घणो ज़ोर हूंदो आहे त उहे हल थियनि पर जेके सिंध जा इशूज़ आहिनि जीअं तव्हां ज़िक्र कयो कालाबाग डैम आहे ग्रेटर थल कैनाल आहे सिंध जो NFC अवार्ड में हिसो आहे क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जो सुवालु आहे सूबाई ख़ुदमुख़्तियारी उन्हनि ते त जिदोजहद कंदियूं रहियूं आहिनि असांजी कॉम्प्रेस पार्टियूं अवामी तहरीक बि पर माण्हुनि जा जेके बेसिक नीड्स आहिनि उन लाइ छो अॼु ताईं को मौसर किरदारु अदा न आहे कयो अवामी तहरीक या ॿियनि पार्टियुनि। हिकिड़ियूं ॻाल्हियूं सम्झणु खपनि त इलेक्शन जो मैदान ख़ाली पियल न आहे इलेक्शन आलमी साम्राज्य जे हथ में हिकिड़ो हथियार आहे जॾहिं साम्राज्य खे खपे त जमहूरियत वरी जॾहिं खपे त हुनखे मोचोड़ण लाइ वरी ॿियो माण्हू वाइर छॾे सही ही हिकिड़ो ढोंग आहे मकर आहे छाजी इलेक्शन छाजी सियासत जंहिंखे वणे चूंडियल सिवासूं जॾहिं जूने जे हिसाब जो ॾींहुं हो ज़रूरत हुई पई हा हुई त हिनमें अफ़गानिस्तान ते ठाह जी ॻाल्हि पई हली जनीवा ठाह थियो ऐं आऊं हुते अवामी नेशनल पार्टी जो सेक्रेटरी जनरल हुउसि उलमा इकराम हुते हुआ उन्हनि चयो त ठाह न थियणु खपे मूं बि चयो ठाह थियणु खपे त उते नेठि में चयोसि भला हीअ ठाह नथो थिए त वरी हीअ जंग थींदी पाकिस्तान ते मुसीबत थींदी कहिड़ी गारंटी आहे त पाकिस्तान तबाह न थींदो हुन जंग में तंहिं करे पाकिस्तान जी आर्मी ज़मानत ॾियण लाइ तयारु आहे APC हुई सभिनी पॉलिटिकल पार्टी जूं ज़मानत ॾियण लाइ तयारु आहे त उहा बचा कंदी इहा ख़बर PSO का सिक्योर कोड यकीनी तहफ़्फ़ुज़ चीफ ऑफ द आर्मी स्टाफ के चीफ ऑफ स्टाफ में जनरल ज़ियाउल हक़ मुझे उन्हें घुरायो स्टेटमेंट दी बेनज़ीर सभा उठी बैठी फौज तो बॉर्डरों की हिफाजत करती है हम उसको क्या करेंगे वो तो उनका क्या ताल्लुक है पॉलिटिक्स से ये तो पॉलिटिकल सवाल है बॉर्डर वाले क्या करेंगे साहब बिल्कुल सही है फौज हमारी रहती है हमेशा बॉर्डर्स पर लेकिन जब उसको थोड़ा मौका मिलता है तो आके मुंतखब वजीर आजमों को फांसी पे लटका के वो जाके अपनी ड्यूटी अदा करती है तो ही जो मुल्क है जॾहिं उन्होंने सूट करे तॾहिं वेहारे छॾियनि कमांडर मतलब ज़ियाउल हक़ तव्हां किताबु पढ़ियो आहे हू जेको आहे लेस्ली विल्सन्स वॉर
तंहिंमें हुन साफ़ लिखियो आहे त उनखे माई हिकिड़ी हूंदी हुनजी मास्टर जी सिया जो माण्हू हो, उहा माई जेका असांखे हलाईंदी हुई टेलीफोन कंदो उथी बि रहंदी हुई। जॾहिं भुट्टे साहब खे उन्हनि क़तल कयो हिते इहो कयो तॾहिं उते मीटिंग थी, उते माण्हुनि पुछियो भला भुट्टे खे माफ़ु न कयूं। उन माई उथी चयो ऐं ज़ियाउल वेठो हो, माई उथी चयो त इस्लाम में किसी को माफ़ नहीं कर सकते, यू कांट फॉरगिव, इस्लाम डजंट अलाउ फॉरगिविंग ऑफ मर्डर। ही वेठो हो, उनखे ॾंद हेठि करे वेठो हो। इन क़िस्म जा ही माण्हू हुआ। त इहो जेको आहे ढोंग जमहूरियत ठाहे वेठा, कहिड़ी जमहूरियत आहे? सिंध जा टपड़ सभई विकिणी जंहिं माण्हू तव्हांखे चूंडियो आहे उहो ॾेई कहिड़ी दुनिया में आहे त तव्हांखे जिन चूंडियो आहे तंहिंजा टपड़ विकिणी उन्हनि दुश्मननि खे ॾेई उन्हनि जे कातलनि खे जिन छातियूं वढियूं आहिनि उहे कढी उहे विझी उन्हनि में विझी ॾिनो, उन्हनि खे तव्हां अची चओ त इहे सां मुफ़ाहमत छातियूं वढियूं आहिनि उहे कढी उहे विझी उन्हनि में विझी ॾिनो, उन्हनि खे तव्हां अची चओ त इहे सां मुफ़ाहमत था करियूं। मुफ़ाहमत माना कुर्सी वधीक माणींदव न ॿ टे साल। सही, इन खां ॿुॾी मरणु बहितर न आहे त माण्हू कुर्सी वठे ऐं पंहिंजे क़ौम खे तबाह ऐं बर्बाद करे। न तव्हां माण्हुनि खे हुनजी मोहताजी ते छो था छॾियो? माण्हुनि जा बरजला तव्हां छो नथा थियो? आउं चवां थो त माण्हुनि खे इन करे जो ही असली पाकिस्तान में मूं 50 दफ़ा चयो आहे, सुप्रीम कोर्ट में चयो आहे, पाकिस्तान आज़ादु थियो ई न आहे। पाकिस्तान अमेरिकन कॉलोनी आहे। हिते भरजला छा न पाण खे माठे मारे छॾंदा, क़तल कराए छॾंदा, कुझु कोन करे सघंदा। हे सभु वॾेरा विकियल आहिनि, ख़बर आहिनि हे कॉलोनी जा माण्हू आहिनि ऐं हू जेके हिननि जा विहारो कराची में दहशतगर्द वेठा आहिनि उहो अमेरिकन आर्मी आहे, प्राइवेट आर्मी आहे ऐं हे जेके धाड़ेल आहिनि से हिन जी प्राइवेट आर्मीज़ आहिनि वॾेरनि जा। तंहिं करे ढोंग रचाईंदा, ॿ टे ॾींहं वरी आर्मी अची कंदी। तंहिं करे इलेक्शन ताईं पहुचण खां अॻु में इलेक्शन बि हिकिड़ो क़िसो आहे, दैट इज़ ओनली वन वे ऑफ डूइंग इट। पर तेसि ताईं माण्हुनि में बेदारी त अचे, माण्हू सम्झनि त सही, माण्हू मुनज़म त थियनि, माण्हू में ज़रूरत थिए, माण्हू में मिसाल थियनि। पाण जेको माण्हू अचे थो रोटी कपिड़ा मकान जॾहिं वञो अमेरिका सां वञे वञो बंगाल ते हमला करे लखे माण्हू मराए। असीं त रोटी कपिड़ा मकान जे ज़माने में सभु जेल में हुआसीं। मुंशी इब्राहिम जेल में हो, आउं जेल में हुउसि, पाकिस्तान जो कहिड़ो माण्हू हो जेल में कोन हो। हे मीर पीर सभु जेके असांजा जमहूरी माण्हू जेल में हुआ। तंहिं करे इलेक्शन ऐं जमहूरियत इहो हिकिड़ो मुकमल ढोंग आहे। असल जेकर इहे विकामियल आहिनि वॾेरा त जॾहिं बि अपोज़िशन में हूंदा आहिनि त तव्हां हिननि खे कुलनि ते चाढ़े ऐं पाण सां गॾु खणी हलंदा आहियो। सिंध जा वॾा इहे सचा सुपूत हूंदा आहिनि, कमू शहीद ते धरना बि हणंदा आहिनि तव्हां सां गॾु। एंटी ग्रेटर थल कैनाल, एंटी कलाबाग डैम एक्शन कमेटी में बि तव्हां हुनखे गॾु खणी ऐं हुनखे पंहिंजा कन्वीनर करे पिया हलाईंदा आहियो। सही आहे। हिंदुस्तान में मुस्लमान अहिड़ी पोज़ीशन में आहिनि जो हुनजा ॿिया सभु मुखालिफ़ आहिनि, लेकिन हमेशह कांग्रेस खे वोट ॾींदा आहिनि। जॾहिं बि कांग्रेस ईंदी आहे पोइ अबरा ज़बरा जहिड़ा हलनि कमिशन। हीउ जेको मस्जिद मंदर जो मसइलो थियो तंहिंमें प्राइम मिनिस्टर हो, तंहिं चयो त मुसलमान जो है वो तो हमेशा वोट देते हैं हमें, जो मसला ही नहीं है, इसलिए अब के मंदिर का तरफ लेते हैं। मुसलमान क्या कहें, वो तो हमारे राम करम पर हैं। मुसलमाननि इहा जॾहिं ॻाल्हि ॾिठी तॾहिं पाण में सलाह कयूं त हीअ त हिननि खे त पक अथसि, हिननि सां गॾु हूंदासीं। हिन ॿी भाउ कान्हे। भला हिकिड़ा माण्हू त अलाह चवंदा सिंध जे ख़िलाफ़ आहियूं, अलाह। हिकिड़ा माण्हू चवंदासीं GHQ जा माण्हू आहियूं, अलाह। ऐं फलाणे जो माण्हू आहियां, फलाणे माण्हू आहियां। हिकिड़ा माण्हू चवंदा न असीं रोटी कपिड़ा मकान ॾियूं था, असीं अवाम जा माण्हू आहियूं। भला एतिरा ख़राब चवनि था न त इन सां मदद करे ॾिसूं त हुननि जो कांग्रेस मुस्लमाननि जे फ़ाइदे जी मिड़े ज़बानी ॻाल्हि थी करे। पर हाणे हिननि खे पका त हिननि मां कुझु कोन थींदो। हीअ सदाई पाण खे ईअं नेग्लेक्ट कंदा। हाणे तंहिं करे हुननि चयो हाणे पाण पंहिंजे दुश्मननि खे वोट ॾींदासीं। पोइ हुननि BJP खे वोट ॾिना ऐं कांग्रेस खे किराए छॾियूं सलाह करे। पोइ 20 साल कांग्रेस तुक में झलियूं, 10 साल मूंखे एग्ज़ैक्ट पीरियड तव्हांखे यादि हूंदो। हाणे उहो टाइम आयो आहे, असां सदाई चयो त हीअ सुधरंदा। लंडन में वियासीं, फ़ैसिलो कयोसीं, असां तजवीज़ पेश कई त जो दहशतगर्द उनजो जार आहे, गदार आहे। बिल्कुलु। ऐं असां रेज़ोल्यूशन पेश कयो ऐं सभिनी पीपल पार्टी समेत, नवाज़ शरीफ़ समेत सभिनी चयो त दहशतगर्दनि सां कंहिं क़िस्म जो रिश्तो न रखिबो। लिखी ॾियासीं। हिते वरी हुनजे कुल खे खणी आयो। पाणी में तव्हां त चओ त हुनखे कन्वीनर करे रखियोसीं। हलियासीं लाड़काणे में,
उते मुंह नारा आया जो दहशतगर्दों का यार है, गद्दार है, गद्दार है, हिननि घंटे नारा आया वरी जी रहिया। सही। कालाबाग डैम, ग्रेटर थर्ड कैनाल तंहिंजे ख़िलाफ़ आहियूं। चेयरमैन साहब असांजो हले पियो, गरम तकरियूं थियनि पियूं, दड़ हलनि पिया, पहिरीं धक सां उहो ठाहे छॾियूं पाण। सही। कालाबाग डैम हाणे वरी ठाराइनि पिया, बाटका ठाहिनि, हू रोज़ पिया चवनि कालाबाग डैम बनायो, हे ॿिए करे ठहनि। तंहिं ॾींहुं सदर जी तकरीर आई त जेसीं कालाबाग डैम जे बारे में इतफ़ाक़ राय थिए माना असांखे एतिराज़ कोन्हे, जेसीं एतिराज़ थिए तेसीं मैदान तयारु पिया कनि त असीं ईंदासीं हेॾा पोइ तव्हां ठाहे छॾियो। इहो जे थिए तेसीं ॿिया डैम ठाहियो, मतिलबु इन प्रिंसिपल एग्रीमेंट आहे त ठहे भले। उन हालत में असां हिननि खे ॾिठो, अकेले सिर हिकिड़ा नंढड़ा माण्हू हारियुनि जा पुट, ग़रीबनि जा ॿार, मिसकिन थी दिरंदा, तंहिंखां सवाइ असां इलेक्शन जो कमु ॾिठो, MRD असां ठाही, मूं ठाही, आऊं हुउसि जेल में। हिन में एतिरो अफ़ाली कोन हो, केतिरी सम्झ हुई त इहे ॿियूं विड़ा कंदा, हे त मुंहिंजी मुल्क विकिणंदा, हे को इताद माण्हुनि जी सभिनी जी मफ़ादनि जी बुनियाद ते कोन कंदा, पंहिंजे घर जा अटो विकिणंदा, पाण विकिणंदा, ॾाढा हणाईंदा, पुरियूं कराईंदा, पोइ इताद ठहंदो। असां टको बि कोन ॾिनूं, असां गॾु हुआसीं, सॼो पाकिस्तान कयोसीं ऐं ज़िया सां वियासीं। उन में जदोजहद में हलियासीं। आख़िरी दफ़े फ़ैसिलो थियो त जॾहिं इलेक्शन थींदी तॾहिं हिननि पंहिंजे पार्टियूं जेके MRD में विड़ियूं आहिनि ऐं ज़िया खे कढियो आहे, उन्हनि जे जेको माण्हू उमेदवार बीहंदो उन्हनि जी मुखालफ़त न थींदी। सही। इहो तय थियो ऐं कंहिंजी मुखालफ़त न कईसीं, सवाइ पीपल पार्टी जेका मुअल हुई, लाश हुई, कुझु कोन हुई, बेनज़ीर घर वेठी हुई, जेके MRD ठाहे असां मैदान में आंदो, उहा आई जुमशाही में अची मुंहिंजे ख़िलाफ़ु मुखालफ़त कई। छो त हिते कंहिं चयो त पाकिस्तान कैसे बर्दाश्त करेगा कि रसूल पली जो आके सेनेट में वेठे हम बर्दाश्त नहीं करेंगे। ये माई सगोरी आई, जुमशाही में अची असांजे ख़िलाफ़ु तकरीरूं कई। मुंहिंजो त सभिनी जी मुखालफ़त न थी, पर MRD जे कन्वीनर खे जे लाइ हे अची बीह रहिया मैदान में। इलेक्शन जा असां तजुर्बा कया, उहो दौर हो, सभिनी में गॾिजी आयासीं, पकु कयो वियो। हाणे असीं इलेक्शन आया आहियूं, सम्झो हीउ सही टाइम आहे। त हिननि में हलाल जी तड़ थियणी कान्हे, हिननि मां कंहिं क़िस्म जो को हया, को शर्म, को दीद, को अखियुनि में थिए सुवाल ई कोन्हे। इलेक्शन जो जेको मामिलो आहे इहो खणंदासीं, हींअर बसि बीठा आहियूं, टंडे मुल्क में बीठा आहियूं, बिल्कुलु सरकारी ताक़तूं इस्तेमालु थियनि पियूं, रोज़ हुन जे ख़िलाफ़ था हलनि, भले छा बि थिए, पर हाणे अनचैलेंज न छॾिबो, न छॾिबो, न छॾिबो। उन में इलाही ॼाड़ियूं ईंदियूं, उहे थियनि थियूं, पर असां बुनियाद ॿधी हे इलेक्शन कीअं था लड़ायूं? तूं मूंसां गॾु थिजे, तोखे आउं फलाणा ज़मीन प्लेन्स हितां कर ठाहियां थो, क़ाइदाबाद, ज़ुल्फ़काराबाद, इहो सॼो शहर हाणे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील थो करियां। तव्हांखे ख़बर आहे त लिस्टूं जेके ठहियूं आहिनि ठहियल ई कोन्हनि, इलेक्शन था कराइनि। सही, बिल्कुलु। यानी चूंड थी, सिंधियुनि जो नालो ई कोन्हे, सिंधी अॼोके रिकॉर्ड में अक़लियत में, तव्हां ख़बर आहे, तव्हां रिकॉर्ड कंदो अक़लियत में हलनि पिया। 80 कॉम्प्रेस बालो 80 हलूं पिया ईअं, ऐं पंहिंजे तक में पंहिंजा कूड़ा वोट वधाए हुन कॉम्प्रोमाइज़ करे पोइ वरी मठ करे बीहसि घर, सिंधियुनि जा नोट भली थी वञनि। पोइ ॻाल्हि विसरी वेंदी अथई की सिंधियुनि जो कोई चूंड आहे, ख़त आहे, अघु आहिनि, वधाइनि, वास्ते कोन्हे। न पर हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त दाना हिकिड़े सुराख मां ॿ भेरा कोन डंगिबो आहे। तव्हां 88 में MRD में बि डंगियो तव्हांखे पीपल्स पार्टी, 90 में बि डंगियो, 93 में डंगियो, आख़िर में तव्हां 97 में कमू शहीद वारो धरणो थियो, ॿियो हुन खां पोइ वरी मुशरफ जे दौर में हर भेरे तव्हांखे डंगीदा रहिया आहिनि, हर भेरे वरी तव्हां उन्हनि जे ई पोयां उन्हनि खे ई गॾु खणी हलण जी कोशिशि कंदा रहियो। आख़िर हिन में कहिड़ी दानाई तव्हांखे नज़र आई? असांजी लड़ाई को हिननि सां कोन्हे जेके हलनि पिया, हीअ आहे दुनिया जो साम्राज्य। हे दहशतगर्दनि खे हथियार केरु थो ॾिए? हे फ़ौजूं केरु पियो लाहे? ॾिसण में त हे वेठा आहिनि, हिन नंढड़ा पिछोड़ासीं पंहिंजो, हिनखे जेके चवंदा सभु विकिणी वेंदा। हे जेके पहलवान थियो हीअं थियो वेठा आहिनि, से हेॾा गुॾा आहिनि अॻड़ीनि जा। असुलु आहे आलमी साम्राज्य थो पियो हले। असां ॿार न आहियूं, असांखे ख़बर आहे त कंहिंसां लड़णो आहे। छा ईरान जो पछाड़ियो हेशर कहिड़ो थियो? जन जेके ही अयूब सां कहिड़ो हाल कयूं, नवाज़ाद लियाकत अली सां कहिड़ो हाल कयूं? तंहिं करे अहिड़नि सां विढ़ण सां अकेले सिर विढ़णु बेकार थींदो। माण्हू भले 10 दफ़ा फिरी वञनि, 10 दफ़ा हुनखे वरी आणिबो। वियतनाम में कीअं थियो? चीन में घणा थिया? चीन हुनजी लड़ाई कई, जेका अफ़ीम वारी लड़ाई हुई, लखे माण्हू मरी विया। पोइ को हथियार फिटा कयो, वरी विढ़िया, वरी विढ़िया, वरी विढ़िया।
मुसलसल लड़ाई करणी आहे, मुसलसल पंहिंजे खामियुनि ऐं खोटियुनि खे ॾिसणो आहे, दुश्मन जूं कमज़ोरियूं ॾिसणियूं आहिनि। हींअर आलमी साम्राज्य कमज़ोरी में वञे पियो, आलमी तरह हुनजी पॉलिसी शिकस्त खाई चुकी आहे। हिन वक़्तु हुनमें घुवाटो आहे। हिन भेरे हे गदारी करे थींदा, मूंखे ख़बर आहे गदारी करे गवर्नमेंट ठहंदा, इन ॿियूं पाड़ियूं मथे वञूं। हिन वक़्तु सिंध जा माण्हू हिननि खे चङी तरह सुञाणी विया आहिनि, चङी तरह ख़बर आहे। वापारी आहिनि, सौदागर आहिनि, घर में डोड़ हे भला घर में वेही सघनि था, हिन जी पोज़ीशन ते पंहिंजे घर में वेही सघनि था। कंहिं घर सां ॿियनि काजी अंडरग्राउंड वेठा आहिनि, बंकर में वेठा आहिनि, हुते वेठा आहिनि, खुपड़ी में वेठा आहिनि, फलाणे जो वेठा आहिनि, त माण्हू नज़र नथा कनि पिया। सुभाणे वरी मज़लूम थी आया, वरी तव्हां सहारो ॾींदो? आउं हिकिड़ो फर्द आहियां, मुंहिंजो वोट हे सॼा सोन थी पवनि, 50 दफ़ा मूंखे मोकिलियूं, वज़ीर मोकिलियूं, असीं कोन वियासीं। असांखे हिननि छॾियो हूंदो छा? चुप 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 कोन हूंदो छा? बिल्कुलु जेको टटूं टोपड़ा तंहिं वटि बि बीठा आहिनि, जिते गॾनि हुन सां गॾनि खे चाहे सौदागर आहिनि न बाबा। अॼु खंड जो सेर घणो आहे? 15 रुपया। अॼु खंड जो घणो आहे? 5 रुपये में। बाबा 15 रुपया आया, तोखे 5 रुपया वठि, बड़ी बुक बाप, सौदागर आहिनि न। त उहे असीं आऊं, मुंहिंजो नालो रुसबक पली जो आहे, आऊं त कोन थींदी, अवामी तहरीक थींदी न, अवामी तहरीक न। आऊं पार्टीअ में वोट ख़िलाफ़ु कंदुसि, पोइ जे पार्टीअ मूंखे वोट आउट कयो त ॿी ॻाल्हि आहे। सही, आउं सम्झां आउं कोन थींदुसि वोट आउट, पर आउं उन्हनि जे पारां फ़ैसिले करण जो हक़दार कोन आहियां। जेतिरे क़दुरु मुंहिंजो हिसाबु आहे, आउं नथो सम्झ, न थी सघंदो ईअं। टाइम थियो हिकिड़ो ब्रेक जो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ अवामी तहरीक जे हवाले सां कुझु ॿिया सवाल आहिनि, कोशिशि कंदुसि पली साहिब खां जवाबु असां वठी नाज़रीन ताईं पहुचायूं। अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सर, अवामी तहरीक असां ॾिठी, MRD वारो दौर हो, फाज़िल साहिबु हुयो, पोइ फाज़िल साहिब जी शहादत थी, हुन खां पोइ अवामी तहरीक कॾहिं असांखे बिल्कुलु हीअं उथंदी नज़र ईंदी आहे, कॾहिं वरी ओचितो को हुनखे धकु लॻंदो आहे, वरी पोइ थी वेंदी आहे। अक्सर माण्हू अवामी तहरीक जेके तयारु कया अॼु तमामु वॾनि उहिदनि ते वेठा आहिनि, सियासी हुनजा अॼु इख़्तिलाफ़ आहिनि अवामी तहरीक सां, तव्हांखे ذاتی तौर ते एतिराम कंदा हूंदा, तव्हां थोरा एताब हूंदा, पर सियासी तौर ते उन्हनि पंहिंजूं राहूं जुदा करे छॾियूं। उन्हनि माण्हुनि खे हाणे कॾहिं असां ॿुधा त इल्ज़ाम इहे बि लॻंदा रहिया त भाउ एजेंसियुनि इहो सॼो अवामी तहरीक जे ख़िलाफ़ु कमु कयो आहे। छा तव्हां नथा सम्झो पार्टी जा या तव्हांजा कुझु डिसीजन अहिड़ा हुआ जंहिंजे करे माण्हू पार्टी खां दार थिया, पार्टी कमज़ोर थी, ऐं जेको एतिरो वॾो माण्हुनि जो हिकिड़ो हुजूम हो अवामी तहरीक ऐं तमामु अॻिते पियो वई, उहो उनखे ब्रेक जेके लॻंदा रहिया, उन पुठियां बुनियादी सबब तव्हांखे कहिड़ा था नज़र अचनि? बुनियादी सबब आहे त हर एक्टिव पार्टी जेका आहे, जेके पार्टियूं जेन्युइन हूंदियूं आहिनि या गॾिगी हलंदियूं आहिनि, तंहिंमें माण्हू छॾे वेंदा आहिनि, नॉर्मल कोर्स आहे। रूसी कम्युनिस्ट पार्टी में मार्क्स सां हीअ असरु थियो जो हुन ठाहियो 10 साल पार्टी कान हली, पंहिंजी पार्टी पाण छॾे ॾिनी, जो फिरी आयुसि न जवान जा पुट फिरी आयुसि। मार्क्स जहिड़ो माण्हू, कार्ल मार्क्स 10 साल भरण कोन ॾिनोसि। हिकिड़ो हो हुनजो रूस जो क्रोटकिन अलाए कहिड़ो नालो, ऐं क्रोटकिन ॿियो, उन्हनि खे डोड़ाए फांगर जो भॼियो। पोइ लेनिन सां असरु कहिड़ो, लेनिन सां गॾु में हज़रत मौलाना इहो ट्रॉट्स्की, गुलाब जो गुल। अॼु सॼी पाकिस्तान ट्रॉट्स्काइज़म लॻी पई आहे, सरकार जो वॾो कुर्ब आहे, हिननि सां वेठा आहिनि ट्रॉट्स्की इनकलाब माना गाड़ियूं अखियूं घर वेही रहो, कबो कुझु कोन। त चीन में फ़र्क़ु आहे कोन्हे। वियतनाम हींअर जेको आहे सो अॻे चीन जो दोस्त हो, हींअर ख़िलाफ़ हुयसि। इहे लाहियूं चाढ़ियूं ज़रूरु थियूं। इस्लाम में छा थियो, हुज़ूर जन जे वफ़ात जे ॿिए ॾींहुं छा थियो, सभु माण्हू हथु खणी विया। ख़ालिद बिन वलीद खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो त वञी हिननि खे ठीकु करे वठी अच, पोइ विड़ी हुन सां जहिड़ा करे वठी आया। पोइ फितनूं थियो, सूरत हाल इहा थी, यानी 4 ख़लीफ़ा थिया, त मां हिकिड़े खे छॾे ॿिया 3 शहीद थी विया। ऐं उहो अज़ीज़ क़रीब संदन, को नाठी, को सहुरो, ऐं मस्जिद में नमाज़ूं पढ़ंदे उहे शहीद थी वञनि लिया। फितना, हिनखे फितनो चइबो आहे। ऐं हालत हिते आहे त हिकिड़े पासे हज़रत बीबी आयशा उमुल मोमिनीन वेठी आहे, ॿिए पासे हज़रत अली वेठो आहे।
चढ़ियो पियो हज़रत बाबकर जो ॾोटो जो हुन जी माउ चयो त हीअ शइ सवार न सूरी था कॾहिं लहंदो काबे खे ड्राहे वरी ॿियो स्तर वरी ठाहियूं वॾा तूफ़ान थियनि था पोइ 72 फ़र्क़ा कीअं ठहिया आहिनि हर वॾी तहरीक जेका थिए थी कैपिटलिज़म जा हींअर रस्तो हिकिड़ो आहे छा हींअर 15 ॼणा थिया आहिनि ख़ुदि चीन में जेका हाणोकी दौर आहे तव्हां माओज़ेदुंग जो नालो ॿुधो था ऐं हू जेको हो कल्चरल रिवोल्यूशन तंहिंते लानत मलामत आहे ऐं टोटल सिचुएशन ॿी आहे ऐं ॿियो त इंटेलिजेंस गॾु रखे थो माण्हू रखे थो माण्हू तमामु सुठा मूंखे किताब मिले था लिखां त इंटेलिजेंस जा जेके दोस्त हुआ तुंहिंजी पार्टीअ ते केॾियूं क़ुर्बानियूं थियूं उन्हनि कहिड़ा अंदाज़ अख़्तियार कया कहिड़ा रंग कयूं कहिड़ा रूप हुआ 30 साल माण्हू हुआ अंदरि वेठा हुआ कुझु बि न कबो आउं दोस्तनि खे चवां बाबा हीअ आफ़त अथव मां जान छॾायो यार ईअं न कयो दोस्त हाणे ईअं सही इहो थींदो हिते वॾियूं वॾियूं शयूं हुयूं हज़ार रंब अवामी तरीक़े ते इस्तेमालु कया विया आहिनि हिन खे कंहिं हिन जड़े में फासायूंसि हिते खून में फासायूंसि हिते हेॾा जेके अंदरि वेठा आहिनि न पर सर रुगो एजेंसियूं पार्टी के बि अहिड़ा फ़ैसिला या तव्हां पाण ज़ाती तौर ते अहिड़ा फ़ैसिला नथा सम्झो करे कोई अहिड़ो फ़ैसिलो कयो हुजे इंसान फ़रिश्तो त कोन्हे ग़लती हुन खां बि थी सघे थी तव्हां सम्झो था त कॾहिं का अहिड़ो ग़लति फ़ैसिलो थियो जंहिं करे माण्हू पार्टी छॾे विया हुजनि को बि अहिड़ो फ़ैसिलो ग़लति कोन थियो जेको माण्हू पार्टी छॾे वञनि जा हींअर पार्टी में सभु गॾियल करार कढी विया आहिनि सभु जेके पथर सिंधीअ खां वठी जेके हुआ इहे सभु वेठा न पोइ हीअ पार्टी त ग़लति हुई न पोइ सही पार्टी वारा अथनि छा कयो अमलनि हींअर त अमेरिका सां गॾु न लख रुपया मिलनि था हिननि खे ॾींहुं राति अपॉन माई वर्ड ऑफ ऑनर मूंखे अॼु मैसेज थियो त कहिड़े कमरे में वियासीं फलाणो माण्हू करोड़पति थी वियो आहे यानी एनजीओज़ पार्टी जा माण्हू आहिनि एनजीओज़ वारा एनजीओ ठाहियूं आहिनि उन्हनि जो कमु आहे अवामी तरीक़े जा माण्हू खणी उनजे ख़िलाफ़ु कमु करणु मच्छियुनि जे बदिरां माण्हू वेठा फासाइनि तो धंधे में लॻा पिया आहिनि सभु राति ॾींहुं सुबुह शाम अमेरिका सां विढ़ण में थोरो टाइम खपे कुझु 80 जो बीठा आहियूं कम्यूनिस्ट पार्टी खे ॼाणी बहु पे कयूं असांखे बि चऊं वधारे फलाणो आयो उहो किथे न सॼे पाकिस्तान जो हिंदुस्तान जो कम्यूनिस्ट पार्टी खे ॼाणियूं हिते हिंदुस्तान सॼे हिते तव्हांखे तरीक़ा ॿुधायां नालो कोन वठंदुसि सॼी दुनिया अची गोड़ कयो त लेफ्टिस्ट खे गॾु नथा करे छो पोइ आउं आयुसि हिते बंगस साहिबु होॾां हो हिते उहो माण्हू हुआ प्रोफेसर अज़ीज़ वासणी घणी 10 साल असां कमु कयो पोइ नेट इस्लामाबाद में मीटिंग कोठाईसीं असां उमेदवार बीहारियो असांखे उमेदवार कई पियो ॿियो साथी चूंडिजी वियो पाकिस्तान अवामी तहरीक ठही मस उनमें न्यूयॉर्क में जेके कामरेड इनकलाबी हुआ से अची वियो आहे सरहद हुई बलूचिस्तान उहो सभु हुआ आलीशान सभु गॾु थियासीं ॿिए ॾींहुं उन माण्हू खे मास्को मां दावत आई सदर जेको थियो उहो वियो उते थी आयो अॼु हुनखे 25 साल थिया आहिनि उन पाकिस्तान अवामी तहरीक जी मीटिंग कान थी आहे सही आहे पोइ वरी असीं हींअर आयासीं साल सॼो फत 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 मीटिंगूं दौड़ त गॾु इनकलाब 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 ऐं मीटिंग में हलियुसि पोइ हुननि दोस्तनि सां मिलियुसि हिते मुंहिंजो तव्हांखे मुबारकबाद थो ॾियां त तव्हां मार्क्सिज्म लेनिनिज्म खे बुलंदियुनि ते पचाए एतिरो ऊचो कयो आहे जो उहा वञी बुशिज़म ते पती आहे हाणे तव्हां ऐं बुशिज़म में को फ़र्क़ु कोन्हे तव्हां उन बुलंदीअ ते आयो जिते उहे आहिनि कमु उहो साॻियो आहे ॻाल्हि उहा आहे लफ़्ज़ हे आहिनि फस्ट क्लास आलीशान ख़ैर से उहो मीटिंग कईसीं हिकिड़ी मीटिंग ॿी बि थी उनखे हींअर अलाए 2 साल थिया हूंदा 3 साल थिया हूंदा हिकिड़ी मीटिंग कान थी टेक्निक इहो आहे 4 साल तव्हां डोड़ो हिकिड़ी ॾींहुं सर अवामी जमहूरी इनकलाबी पार्टी आहे तनक़ीद थींदी रही आहे पीपल्स पार्टी ते मुस्लिम लीग नून ते मोरूसी सियासत जे हवाले सां अवामी तहरीक सॼो दौर तव्हां सां गॾु साईं आलम शाह रहिया गुल हसन कीड़ानो ॾाढो कादिर रांटो
अहिड़ा घणा ई नाला मामन खान ऐं ॿिया नाला खणी सघनि था। आख़िर अयाज़ लतीफ़ परी जो ई अवामी तहरीक जो सदर छो? मोरूसी सियासत आहे या ॿियो को माण्हू अहिड़ो बासलायत अवामी तहरीक इन सॼे दौर में पैदा न करे सघी जो अयाज़ लतीफ़ परी जो अवामी तहरीक जो सदर थियो? कहिड़े किताब में लिखियल आहे त हिकिड़ो माण्हू बीमार थी पए डॉक्टर, त उहो उनजो पुटु होशियारु ऐं क़ाबिल हुजे, उन खां इलाज न कराए ॿिए हिकिड़ो हुजे जेको घटि हुजे उन खां इलाज कराए? किथे लिखियल आहे? इस्लाम में लिखियल आहे? कम्यूनिज़म में लिखियल आहे? त जेकॾहिं कंहिंजो माइट या अज़ीज़ या दोस्त या पंहिंजो कॉम्पिटेंट हुजे ऐं उहो चूंडिजी अचे त उनखे न अचणु खपे, इहा बैन कहिड़े किताब में आहे? ऐं सॼे पाकिस्तान जे उहे सभु जेके मुड़ुस मुड़ुस साह थो वञे बुल ॾियो था मरियो किरियो कोन। पीपल पार्टी मुड़ुस अफ़सोस कोन्हे, उते वेठा लूस लूर लूर करे उन पुठियां हलनि पिया, ॿी सॼी त कोन्हे, हिनखे मुड़ुसी अची विया। घणा मुंहिंजा पुट सदर थिया आहिनि, मुंहिंजूं घणियूं ज़ालूं सदर में आयूं आहिनि, घणियूं मुंहिंजूं भेणूं घणियूं आहिनि ठाहे थो उन्हनि सिंधियाणी तरीक़े त मुंहिंजे घर ठाही आहिनि, बिल्कुलु उन्हनि सदारत किथे कई? जेके मुंहिंजो भाउ जेको सो मज़दूर एसोसिएशन में हो कॾहिं सदर थियो? मूं घणनि पंहिंजनि माइटनि खे कयो आहे। हुज़ूर जी जानिशिन केरु जेको थियो उहो केरु हो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो हुज़ूर जिन सां कहिड़ो वास्तो हो? सहुरो हो। जेको ॿियो थियो हो हज़रत उमर, सो छा थींदो उहो सहुरो हो। टियों जेको थियो हो उहो संदन नाठी हो। चोथों थियो हो सो नाठी हो। किथे बैन आहे त कॉम्पिटेंट माण्हू हुजनि हींअर असांजी पार्टी में, पर सॼे कैंप में अयाज़ जहिड़ा कॉम्पिटेंट ऐं तमामु ॼाणू माण्हू हुन सियासत जा घणा आहिनि। सॼी नेशनल सिचुएशन में तव्हां ॾिसो घणा माण्हू जेके कंदा। आउं चवंदो आहियां त जंहिं पीउ जो पुटु पंहिंजे पीउ खां पंजूणो अॻिते नथो वधे उहो पीउ नालाइक आहे। छो उहो पुटु नालाइक न आहे, पीउ आहे जंहिं हुनखे तरबियत ई कान ॾिनी आहे। जेकॾहिं आउं मियाँ जी तइयब जो शागिर्दु आहियां, मियाँ जी तइयब ॿ दर्जा पढ़ियल हो, पोइ जोड़ असांखे सेखारियईं, कट खे जोड़ ऐं कट सेखारियईं, पर वंड ऐं ज़रब ॿुधी हुन खां ॿुधी त वंड ऐं ज़रब बि थींदी आहे। पोइ उन लाइ वरी वियोसि 2 साल अची हैदराबाद में पढ़ियो, ऐं उनजो शागिर्दु आहियां। पर जे आउं जीअं मियाँ जी तइयब जे लेवल ते वेठो हुजां त पोइ दुनिया हलंदी कीअं? त अगरि पुट जी होशियारु थींदा, मूंखां लाइन ॻाल्हि में कॉम्पिटेंट आहे तमामु घणि, वरी मुंहिंजी लाइन ॿी आहे, उहो ज़रूरी न आहे त उहा कॉम्पिटेंस जेका मुंहिंजी स्पेशल आहे त ॿियनि में हुजे। ऐं हीउ घणा साल रहियो आहे, आउं घणा साल ते, पर आउं किथे सदर रहियो आहियां। सदर त हिन जो असां कयो हो हाफ़िज़ कुरैशी साहिब खे, असां कयो मीर अली बख्श ख़ान खे, असां कयो फाज़िल खे, फाज़िल सदर हो, आउं कोन हुउसि। जॾहिं ANP ठाहीसीं तॾहिं मुंहिंजो को ॿधो कोन हो। ॿिया माण्हू ठाहियासीं, हितां आया हुतां आया, पंजाब हितां, असीं उहिदनि खे अवॉइड कंदा आहियूं। चलो सर, हिन प्रोग्राम जो टाइम हिते ख़तमु पियो थिए, असां वरी कंटिन्यू कंदासीं प्रोग्राम खे। हिते नाज़रीन खां इजाज़त वठंदुसि, कोशिशि कंदासीं त जेको प्रोग्राम जो ॿियो हिसो आहे वरी सुभाणे असां ॾेखारे सघूं। नाज़रीन, पलीअ साहिब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि जेके हिकिड़े प्रोग्राम में असां फेरे नथा सघूं, तंहिं करे इंतज़ारु कजो। सुभाणे हिन प्रोग्राम जी ॿी क़िस्त असां तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन में पलीअ साहिब खां जेके ॿियूं शयूं रहियल आहिनि उन ते असां चाहींदासीं त असांजे नाज़रीन ताईं उहा ॻाल्हि ॿोल पहुचे। ईंदड़ प्रोग्राम ताईं तव्हां राजल खे ॾींदो इजाज़त। अला वाहिद।